फेडरल पब्लिक सर्विस कमीशन सिंध जे शकी डोमिसाइल ते CSS जो इम्तिहान पास कंदड़ उम्मीदवारनि जी निशानदेही खे ग़लत करार ॾींदे सिंध हुकूमत खां मुकमल दस्तावेज़ घुरी वरिता। उन हवाले सां फेडरल पब्लिक सर्विस कमीशन सिंध हुकूमत तरफ़ां शकी डोमिसाइल ते CSS पास कंदड़ उम्मीदवारनि जी जेका निशानदेही कई वई ऐं मालूमात ॾिनी वई हुई उन खे ग़लत करार ॾिनो आहे। फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जे अख़्तियारियुनि चयो आहे त सिंध हुकूमत जिन 8 ऑफिसरनि जी लिस्ट ॾिनी आहे उन्हनि मां 7 जो तालुक़ु पंजाब सां आहे, जॾहिं त सिर्फ़ हिकु उम्मीदवार अरसलान चौधरी सिंध जे शहरी डोमिसाइल ते इम्तिहान ॾिनो। फेडरल पब्लिक कमीशन सिंध हुकूमत जे ख़त में ऑफिसरनि जे ग्रुपनि बाबति जेका निशानदेही कई हुई उन खे बि ग़लत करार ॾिनो आहे ऐं चयो आहे त सिर्फ़ हिकु ऑफिसर अरसलान चौधरी खे सर्विस ॾिनी वई आहे, बाक़ी 7 ऑफिसरनि खे हिन वक़्त ताईं ग्रुप ई अलाट नाहे कयो वियो। फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जे अख़्तियारियुनि चयो त सिंध हुकूमत खे घुर्जे त शकी डोमिसाइल रखंदड़नि जी मालूमात मुकमल दस्तावेज़नि सां फराहम करे। वाज़ेह रहे त कुझु ॾींहं अॻु सिंध हुकूमत फेडरल पब्लिक सर्विस कमीशन खे 8 ऑफिसरनि जी लिस्टूं माणे ख़त लिखियो हो त ॼाणायल ऑफिसरनि जा डोमिसाइल शकी आहिनि, जंहिं करे उन्हनि जी जांच कई वञे।